नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहे कंहिं तारुफ़ जी मोहताज कोन्हे ऐं असां गॾु मौजूदु आहिनि साबिक़ डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी मोहतरम साईं हाजी मोहम्मद अशरफ मेमन साहिब। साईं वॾी महिरबानी तव्हांजूं जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, तव्हांजे लख लाइक़। हाजी साहिबु इहो फरमाईंदा त एजुकेशन जहिड़ी फील्ड जेका आहे उन में तव्हां पंहिंजी पूरी ज़िंदगी जेका आहे वक़फ़ कई, उन वक़फ़ करण खां पोइ तव्हांखे वरी कीअं ख़्यालु आयो त पॉलिटिक्स खे जॉइन कजे? सियासत जो त हिकिड़ो त शहीद भुट्टो जी जेका पार्टी हुई उन में जेके बि ॾिठोसीं हिसो त हिकिड़ो शहीदनि जो खून, शहीदनि जी पार्टी, जंहिं बि हिन पार्टी सां छॾियो उहे बि ॾिसंदे आयासीं त उन्हनि खे अलाह साईं को रस्तो ॿियो न ॾिनो। असुल ॻाल्हि आहे त पहिरीं एजुकेशन बि इहा ई आहे त पंहिंजे रब खे राज़ी करिणो आहे। मासूम बचे जी ख़िदमत करण ते अलाह ताला तमामु इंतिहा उन बंदे खे वधीक कुझु हौसला बि ॾिए थो। हालांकि उनजी पघार बि थोरी हूंदी आहे पर उनजी दिलि त बि ॾिसंदव त वॾी हूंदी आहे। त एजुकेशन उहा शइ हुई जेका हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन हुई, हिकिड़े मासूम जी पढ़ाई हुई। ऐं अॼु बि पाण त एजुकेशन में मूं तक़रीबन 42 ईयर्स ॾिना, पर 42 ईयर में मूंखे इहो महसूसु थियो त मूंखे जेतिरो अञा बचनि सां वेही स्कूल जे अंदरि वेही जेको उहो मज़ो वठणो हुओ उनजो मौक़ो घटि मिलियो। पर उनखे एडमिनिस्ट्रेशन खे संभालींदे मूंखे एतिरो थियो जो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु नाचीज़ आहियां। पर अलाह साईं मुंहिंजे हथां अलाह थियो ॼाणे मुंहिंजो रब, छो जो उहो ई सभु शइ जो मालिक मुंहिंजो अलाह आहे, काइनात जो मालिक रब आहे। मूं स्कूल बि एतिरा खोलिया जंहिंजी इंतिहा कान हुई, स्कूल बि मां तमामु घणा खोलिया। ऐं उनखां पोइ स्कूल खोलण खां पोइ वरी जेके उन में टीचर आया, पटेवाला आया, उहो दौरो जिन खे फीस बि लाइ वठी ॻोठ में वियासीं, उन ॾींहुं खोलियोसीं स्कूल, उन ॾींहुं बचा पढ़ाई शुरू थी। त उन ते मूंखे फ़ख़्रु हो। जॾहिं मूं इहो कमु करे ॾिठो त मूंखे मज़ो आयो त मुंहिंजे वस में हुजे त अञा बि एतिरो कुझु करे खणी अचां जो हिननि खे ॾियां। उहे ॻोठ, उहे रिहाणियूं, उहे सचा माण्हू, ॿहिराड़ी झंग जिते माण्हू मोरनि जी पूॼा कंदा पिया हुआ, मोरनि खे बि सजाईंदा हुआ, उन्हनि ॻोठनि में स्कूल खुलिया। अॼु उन ॻोठ मां उहे नियाणियूं जेके मुंहिंजे हथनि में उते स्कूलनि में दाख़िल कयमि, उहे पढ़ियूं, उहे अॼु वॾी मंज़िल ते पहुतियूं। साईं तव्हां हेसि ताईं केतिरा स्कूल खोलिया? अल्हम्दुलिल्लाह डिॼी ॻाल्हि करियां तॾहिं 400 खां मथे हुआ मुंहिंजा स्कूल। ऐं तव्हांजे दौर जे अंदरि अपॉइंटमेंट तव्हां केतिरी? अपॉइंटमेंट असांजे दौर में इहा हुई 400 स्कूल जीअं खोलियासीं, वियासीं ॻोठ में चांहि पीतीसीं, ॿ ॻोठ जी रिहाण कईसीं, 4 दोस्त आया पढ़ियल लिखियल आया, उन्हनि खे ओॾी महिल अपॉइंटमेंट करे छॾियो, वही चढ़ तूं स्कूल पढ़ाए, तूं सुठो उस्ताद थो लॻी। साईं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा 42 साल जेके ॾिना आहिनि, तव्हांखे जेको पहिरीं तइलीम जो जेको सिलसिलो उहो ऐं हिन वक़्त जो जेको सिलसिलो, इन जे अंदरि को फ़र्क़ु नज़र अचे? इलाही फ़र्क़ु आहे। पर हिन वक़्तु वरी हिकिड़ी ॿी सुठाई भाई, मूं अहिड़ा दौर ॾिठा जिन ते आउं ॻाल्हाईंदुसि त पोइ इलाहिनि खे तकलीफ़ थी पवंदी, इलाहिनि खे तकलीफ़ थींदी। छो जो असांजो दौर हुओ त असीं उस्ताद खे पहिरीं आउं पाण उस्ताद जो पुटु, मुंहिंजो फादर फाइनल जूं तयारियूं कराईंदो, प्रोफेसर साईं डॉक्टर जान मोहम्मद मेमन अल्लाह बख़्श इंजीनियर जहिड़ा माण्हू मुंहिंजे फादर वटि पढ़िया। पर अहिड़ा कई केतिरनि जा नाला वठां फाइनल जी तयारियूं कंदो हो। ऐं मां 5 दर्जा प्राइमरी पंहिंजे पीउ वटि पढ़ुसि। ॿियो मूंखे फ़ख़्रु इहो आहे त मुंहिंजो घर जो तलक दीनदारी सां हो त मां क़ुर शरीफ़ पंहिंजी मदर वटि पढ़ुसि, जिते हाणे गुलामचंद सूमरे जो ॻोठु केतिरो परे आहे, सैदपुर मुंहिंजो जनमु आहे। गुलामचंद सूमरे मंझां असांजो प्यारो भाउ जीअं रेमबई सूमरे वारा हिकिड़ो वॾो घरु आहे, घराणो आहे, उनजी भेण उहा अदड़ी बि मुंहिंजे घर क़ुर शरीफ़ पढ़ंदी हुई। हुतां खां गुलामचंद सूमरे मां अची जेके मुंहिंजो सॻियुनि भेनरुनि जी आहे, मूंखे अॼु बि मूंखे जीअं पंहिंजी सॻी भेण ऑडर कंदी आहे न, मां वांगुरु वॾी मूंखां हिकिड़ी, त आउं हुनजो उहो अदब कंदो आहियां। ख़ुदा थो ॼाणे त उन भेण जो मां ईअं ई अदब कंदो आहियां ऐं उहे मूंसां माना अॼु बि प्यारु कंदड़ आहिनि। साईं सईदपुर वारी जेका ज़िंदगी आहे, जेको सिंध जे अंदरि मतिलबु त टिखड़ आहे या सईदपुर आहे, इहे 2 अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके सियासी लिहाज़ खां, इल्मी लिहाज़ खां हिकिड़ो वॾो मक़ाम हासिलु आहे। ऐं जेकी बि सिंध जा तक़रीबन लाड़ सिंध जा वॾा माण्हू जेके आहिनि उहे उते पैदा थिया आहिनि, जंहिंमां हिकिड़े तव्हां बि आहियो, तव्हांजो फादर बि आहे ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि। तव्हांखे कीअं लॻो त हीअ जेको शहरी ज़िंदगी ऐं ॿारहाड़ी वारी ज़िंदगी जेका आहे, इन जे अंदरि तव्हांखे डिफरेंस आहे? इलाही वॾो फ़र्क़ु आहे साईं। जॾहिं आउं सैदपुर में ॼायोसि, मुंहिंजी पैदाइश थी,
त हिकिड़ो उस्तादु प्राइमरी वीचारो उन जी छा पोज़ीशन हूंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह माल हर शइ हुई, ज़मीन हुई फादर वटि, पर असीं जॾहिं मूंखे इहो यादि आहे त ईद मुराद थींदी हुई त माण्हू ॾिसंदा हुआ ॿार नंढे उमिरि में त भई हिन साईं जा ॿार कहिड़ो वॻो पाईंदा हुआसीं ॾिसूं, हिकिड़ो इहो फ़ख़्रु हो। ॿी ॻाल्हि इहा हुई त उते जेका असांजी एजुकेशन हुई या सैदपुर टकर जेका हुई उते प्राइमरी स्कूल हो जेको 18वीं सदीअ जो स्कूल आहे, 19 में न आहे, 18वीं सदीअ जो स्कूल आहे, जंहिंजो रिकॉर्ड असां वटि मौजूदु हुयो। उन टाइम में उस्ताद जी वॾी हिकिड़ी हैसियत हुई, कंहिंखे बि पंहिंजी ख़बर न हूंदी त आउं ॼाओ कॾहिं आहियां, पर उस्ताद ॿुधाईंदो तुफ़िल शुमारी जुज़ ठहंदो उन ज़माने त तूं फलाणी तारीख़ ॼाओ हुई। यानी ओरिजिनल डे ओरिजिनल टाइम इहे उन टाइम जा उस्ताद रखंदा हुआ। सर तव्हां उस्ताद जी ॻाल्हि कई त जेको माज़ी उस्ताद जेको तव्हांजो शुरूआती उस्ताद इहो तव्हांजो दौर हो, तव्हांजे फादर साहिब जिन जो जेको दौर हो या असांजे वालिद साहिब जिन जो जेको दौर हो, ऐं अॼु जो जेको उस्ताद आहे इन जे अंदरि तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु नज़र अचे? वॾो फ़र्क़ु आहे। अॼु जो उस्ताद जेको अचे थो टाइम केॾी महिल ख़तमु थियो त नौकिरी ख़तमु ड्यूटी ख़तमु करे वरी को ॿियो कुझु करियां, छो जो तंगीअ जो दौरु अची वियो आहे, इन करे उस्ताद बि परेशान आहे। उन दौर में जेको मुंहिंजे फादर जो पघार मूं ॾिठो सरज़ बुक में त 16 रुपया अञा मूं वटि पियो आहे सरज़, यानी 16 रुपया जंहिंजो फिक्स पघार हो, तॾहिं मूं ख़ुशि हो। मुंहिंजे फादर खे ॿ ऑर्डर मिलिया, हिकिड़ो मिलियो टीचिंग जो, हिकिड़ो मिलियो तपेदारी जो। मुंहिंजी ॾाॾी वीचारी मुंहिंजो ॾाढो गुज़ारे वियो, ॾाॾीअ फ़ैसिलो हुयो कयो बाबा चवंदा तपेदार या पुलिस जेको आहे इहो खातो जेको आहे रिश्वत जो आहे, तूं उन में न वञे, तूं उस्ताद थी, नबीअ जो पैगम्बरी पेशे कयल आहे। पोइ मुंहिंजे फादर जेको फ़ैसिलो कयो पंहिंजी अमर जे हुकुम ते, हुन पंहिंजी टीचिंग लाइन हलाई। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी शइ दुनिया में आयो आहे वियो हलणो आहे, पैसो कुझु कोन्हे, इंसान जी ज़रूरत आहे, अलाह से मोहताज न करेसि कंहिंजो। बाक़ी आउं सम्झां थो त ॿ ॻाल्हियूं ज़रूरु आहिनि। उस्ताद जो दर्स तमामु वॾी हैसियत रखे थो, मुर्शिद जेतिरी हैसियत रखे थो। उस्ताद मामूली शइ कोन्हे, पर उस्ताद खे जेकॾहिं केरु संभाले बि थो भाए बि थो। ऐं तव्हांखां इन सिलसिले में पुछां पियो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जेका आहे सॼी इल्म जे लाइ वक़फ़ करे छॾी, वरी तव्हां पीपल्स पार्टी जे अंदरि तव्हां शमूलियत करे मुस्तक़बिल में तव्हां मतिलबु त पीपल्स पार्टी जी ख़िदमत जे हवाले सां छा मतिलबु? मुंहिंजी दोस्ती जो हिसो रहियो टटे मोहम्मद ख़ान जी सॼी सियासत खे उन ज़माने खे ॾिसंदे। ऐं हिकिड़ो त आउं पहिरीं कंहिंजो पुॼारी कोन हूंदुसि, ऐं कंहिंजो ग़ुलाम थी न रहियसि, ग़ुलाम ऐं पंहिंजे रब जो या जंहिं मूंखे पैदा कयो आहे। मुंहिंजी दोस्तीअ जो इज़हार अची साईं मरहूम मोहसिन शाह जे घर, साईं एजाज़ शाह जे घर सां थियो। मुंहिंजी बिस्मिल्लाह उतां थी ऐं 37 साल मुंहिंजो ज़िंदगी जो सफ़र साईं वारनि सां गॾु गुज़री वियो। वरी पार्टी शहीदनि जी, कॾहिं बि हुननि किथे टेड़ सेड़ करे फ़ैसिला बि न कया, पार्टी त पार्टी ख़लासि। पोइ ॾिठो त यार हीअ यकसुखनी शइ आहे, असां हुनखे चइबो आहे मुनाफ़िक़त त अधु कलाकु होॾां अधु कलाकु होॾां। पोइ इहे ॻाल्हियूं छॾे असीं हेॾा आयासीं, पार्टी सां त पोइ यकी लॻनि रही, नौकिरी बि कईसीं पिए, पर असांजी मोहबत पार्टी सां इलाही रही। हिन वक़्तु मुंहिंजे बिना चवण जे, बिना डिमांड जे पार्टी मूं ते एतमाद कयो, जो मूंखे घणा ताईं यादि हूंदो त टीवियुनि में बि मीर साहब हूंदा हुआ, जॾहिं अलाह से उन्हनि खे बि जन्नत नसीब करे दुनिया ई छॾे विया, पर उहे मुंहिंजे ख़िलाफ़ु टीवियुनि ताईं घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ। त मूंखे उन जी तकलीफ़ कान पुॼंदी हुई त गुनाह मुदा लहंद पिया पाण, मूं छा कयो या आउं छा करे सघां थो, सही मलाइक त आउं कोन हुउसि। हीअ वीचारी हिकिड़ी मख़लूक हुई, तंहिंजो वोटो सभु कंहिंजो हिलाल हलियो थिए, पर हुननि जे ज़हन में कुझु ईअं आयो त उन तरीक़े सां मूं पार्टी में ख़िदमत बि कई, दोस्ती बि रही, सभिनी सां दुआ सलाम बि रही। पोइ जॾहिं हिन वक़्तु मूंखे हिन उमिरि में साईं वारनि जॾहिं मूंखे पार्टी में ॾिनी, ऑफर ॾिनी, त मूं बिल्कुलु क़बूलु कई। त हाणे सिटी टनो मोहम्मद ख़ान में तव्हां ॾिठो आहे न, वण काठी आहे, बिल्कुलु 88 खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी बि हाराईंदी आई सिटीअ मां। सही ॿाहिराड़ी जेका आहे उहा वीचारी पीपल्स पार्टी खे वोट इलाही ॾींदी हुई। हिन पोइ हुन खां पोइ असां हींअर ॿ टे इलेक्शन थियूं आहिनि, जंहिंमें माण्हू त ईअं ॻाल्हि करे छॾींदा आहिनि सिटी हारायो, सिटी हाराई कॾहिं बि कान्हे। मरो मिर इनायत जी इलेक्शन खां वठी अॼु ताईं तव्हां जेकॾहिं वेहंदो मूं वटि सभु अघ खणनि त सिटी खटियो आहे। त हिन मुल्क जो माण्हू जेको आहे क़बूलु न कंदो आहे उन हिसाब सां, पर इहा ई पार्टीअ जेके सिंध क़बूलु कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह आउं सम्झां थो त हेसि ताईं
इन जी इम्प्रूवमेंट आहे। मुंहिंजी कोशिश इहा आहे त आउं हिन पार्टीअ में अची करे जीअं हाणे एजुकेशन जो जेको वर्क हो तव्हां ॾिसो 940 SNE कराई, हेतिरा स्कूल कराया, वरी आउं DO हैदराबाद हुउसि। DO हैदराबाद जी पोस्टिंग सॼी सिंध में अहिड़ी का DO कान्हे, कराची में एॾी कान्हे जेतिरी हैदराबाद जी DO आहे। पर आख़िरी ॾींहुं आउं पंहिंजो उतां सभिनी दोस्तनि खे नाराज़ करे मां वापसि पंहिंजे ॻोठु आयुसि, छो जो मूंखे उते ॿियूं फैसिलिटीज़ घणियूं हुयूं, हिते मूंखे तकलीफ़ इलाही हुई। पर आउं आयुसि इन करे त पोस्टूं जेके हिन ते NTS जो अपॉइंटमेंट थियो, 82 मार्कनि वारियूं नियाणियुनि खे बि नौकिरी ऑर्डर कोन मिलियो। पोइ आउं गुस्से में हिते आयुसि, मूं वरी जी पोस्टूं ठाहियूं। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु टंडे मोहम्मद ख़ान जा ऑफिसर टंडे में वेठा आहिनि। थोरियूं घणियूं ओढ़ायूं की नवां हूंदा ज़रूरु उन्हनि खे इलाही तकलीफ़ूं नज़र उन्हनि खे ईंदियूं। पर कॾहिं मूंखे हाजी वाब निज़ामानी मुंहिंजो दोस्त हो 17 ग्रेड में आयो त मूंखे चई आउं 17 मूंखे रुॻो मिले त रिटायर कंदुसि, 19 में रिटायर करायोमांसि। कुझु दोस्त सफ़ा जेके इंतिहाई माना जेके क़ौम सां या बचनि सां न प्यारु कंदड़ हुआ त उहा अलॻि शइ आहे। लेकिन हाणे हिन वक़्तु असां टंडे मोहम्मद ख़ान में 19 ग्रेड ताईं हेसिताईं हलनि था, न त असां वटि 17 ग्रेड जो हेड मास्टर बि हालाक आहे या लतीफ़ आबाद गाईंदो लोकल टंडे मोहम्मद ख़ान जो। अॼु ताईं बि ॾिसो घणा स्कूल असांजा आहिनि। ऐं वरी अॼु जी ॻाल्हि थो ॿुधायां थो, मुंहिंजा ॿार गवर्नमेंट स्कूल में पढ़नि पिया। तव्हां ॾिसो अॼु जेका न्यू जनरेशन जेका असांजी आई आहे न हींअर, यकीन कयो त आउं हींअर उन्हनि खे ॾिसणु वञा थो स्कूल ते त मूंखे पंहिंजी ऑफिसरी यादि कान्हे का, ऑफिसरी कोन्हे। ऐं उते हिकिड़ो उन्हनि खे चवंदो आहियां त उते नंढो उस्ताद या तव्हांजी पढ़ाई ॿुधणु चाहियां थो। साईं पंहिंजो प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि उहे बि हलनि पिया ऐं पंहिंजो गवर्नमेंट स्कूल बि जेके आहिनि पाण ते हलनि पिया, तव्हांजे ख़्याल में हिन वक़्तु पढ़ाई जी जेका आहे बहितरी असांजे अल्लाह ख़ातिर बिल्कुलु हक़ीक़त थो तव्हांखे ॿुधायां, को वक़्तु हो जॾहिं प्राइवेट स्कूल डप कयो। सही, हीअ जेका पॉलिसी अपॉइंटमेंट जी हले पई, कैनेडियन पाण वटि पॉलिसी ठाहींदा हुआ। हैदराबाद जे इंडस होटल में फ़ैसिलो थियो पियो, आउं DO हैदराबाद हुउसि, मूं वञी उते फॾो कयो, वॾो घोड़ कयो। अंग्रेज़ माई पुछियो हीउ छा थो चए, हीउ छो एॾो ज़िद पियो करे? त मूं हुनखे चयो तव्हांजी पॉलिसीअ मां मुतमिन कोन्हे, तव्हां असांखे तबाह कयो आहे एजुकेशन सिंध खे। पोइ हुन माई अंग्रेज़ जेका हुन में हिकिड़ी क्वालिटी हुई त हुन चयो त पुछो ई आख़िर छा आहे। पोइ वॾी कचहरी थी, पोइ उन में मूं हुनखे चयो तव्हां पॉलिसी ठाहे हलिया वेंदा, इंटरव्यू हिकिड़ो थींदो, माण्हू पास थींदा, तव्हां उन मंझां 2-300 खया ऐं उहे 2-300 वञी जॾहिं स्कूल जा उहे ठहिया ई कोन तेसि थोरी ॿिया रिटायर थी वेंदा, वरी तव्हां 5 साल 10 साल खां पोइ अपॉइंटमेंट कंदो त असांजो स्कूल तबाह थियो वञे। असांखे जेके माण्हू पास थियनि था छो अमी उन्हनि खे कंटिन्यू नथा करियो, जेके पास वेटिंग में हुजनि खणंदा अचो। पोइ जॾहिं इहा पॉलिसी मंज़ूरु थी, इहा बि अलाह साईं मूंखे एज़ाज़ ॾिनो, छो त इहा सभु रब जे तरफ़ां आहे। मूं त हिकिड़ी सभु दोस्त पंहिंजो पंहिंजो रायो छॾिबो आहे न, त मूं बि हिकिड़ो रायो छॾियो, पर थोरो ज़दीलो रायो छॾियो। पर हुननि खे अहसासु थियो घोड़नि खे, ऐं हुननि इहो फ़ैसिलो ॾिनो। ॾाढी ख़ुशी थी, जंहिंमें हींअर टंडे मोहम्मद ख़ान में 1500 खां मथे उस्ताद अपॉइंटमेंट थिया। डॉक्टर पासिंग उहे वञी टीचिंग में पास थिया, उहे हाणे वॾी चाहत सां पढ़ाइनि पिया, छो जो उन्हनि खे बि इहो अहसासु थियो त असांजा ॿार या 80 अधु माण्हू प्राइवेट स्कूल में पढ़िया आहियूं, हेॾियूं फीूं ॾेई छो थियो वञे। असांजो दर्स हींअर बि उन्हनि खे इहो पैगाम आहे ऐं मुंहिंजो उन्हनि खे सलाम आहे। जेके नौजवान हींअर आया आहिनि उहे बहितरीनु तरीक़े सां एजुकेशन ॾेई रहिया आहिनि, ऐं इहा एजुकेशन जेकॾहिं असांजी इहा थी त असांजी क़ौम में तव्हां इनक़िलाबी क़ौम ॾिसंदो, असांजी क़ौम तमामु वॾी तरक़ी वारी क़ौम तव्हां ॾिसंदो। प्राइवेट स्कूल वर्दीअ ताईं बतो आहे, प्राइवेट स्कूल में उहो ई वीचारो पढ़ाए थो जेको अॻे सरकारी स्कूल मां पढ़ाए पोइ वरी ट्यूशन तौरु वञी पढ़ाईंदो हो। दुकानदार चए थो आउं वञा पियो धंधे ते, ॿार खे छॾे केरु ईंदो स्कूल, तंहिंजे करे घर जे पासे में हेॾी कोठड़ी आहे त हुन में प्राइवेट स्कूल हुन में ॿार छॾे ॾे, लेकिन उहो ॿार सही तइलीम कोन थो वठी सघे जेका गवर्नमेंट जे स्कूल में आहे। सर आख़िरी सवाल तव्हांखां पुछासीं, ज़िंदगी जो सभिनी खां ख़ुशी वारो मौक़ो, ज़िंदगी जो सभिनी खां ॾुख वारो मौक़ो? सर एजुकेशन जे हवाले सां ख़ुशी वारो मौक़ो इहो त जॾहिं के उस्ताद खे मुंहिंजे हथ मंझां अपॉइंटमेंट ऑर्डर वेंदो, उन ॾींहुं आउं सम्झंदो हुउसि त मां ॼण के उमिरो ई हज जो सवाबु खटियो आहे। ऐं ॿियो जंहिं माण्हू खे ख़बर कान हुई, जंहिं माण्हू खे इहा ख़बर न हुई त मूंखे बि को अलाह साईं रिस्क एजुकेशन में ॾींदो, रब्बुल इज़त बसि मालिक खां चवंदो अलाह आहे कीअं थो रोज़ी ॾे। उन ॾींहुं हिकु पंहिंजो उस्ताद हो, उनजो पुटु हो, जंहिं वीचारो कंहिंखे चई न सघे नौकिरीअ जो, वल्ला जॾहिं उनखे मूं ऑर्डर ॾिनो त मूंसां गॾु ख़ुदि शीदी गॾु हुई। जॾहिं उनजे दर ते पहुतुसि त हुन वीचारे ॿिया ॾुख सूर पिया कया। मूं जॾहिं हुनखे ऑर्डर ॾिनो
त ऑर्डर ॾियण सां इहो थियो जो बेहोश थी वियो उस्ताद। यानी मूंखे सभ खां वॾी ख़ुशी इहा हूंदी आहे त जॾहिं आउं कंहिंखे नौकिरी जो ऑर्डर ॾियां ऐं उहो मुफ़्त जो हुजे ऐं उहो उस्ताद ऐं मूंखे दुआऊं उन्हनि जूं आहिनि। दुख जी ॻाल्हि इहा रही जॾहिं को असांजो बहितरीनु उस्ताद जेका वञी असीं सिखंदा हुआसीं पुछंदा हुआसीं, जंहिंमें आउं मिसाल थोरो ॾियां कादिर बख्श तालबानी साहब। सही। त कादिर बख्श तालबानी साहब जी फस्ट अपॉइंटमेंट जेको हेतिरी ज़िंदगी गुज़ारी, वॾो हेॾो अदीब रहियो, हेॾो क़ाबिल माण्हू रहियो ऐं हुनजो उचार, हुनजो ॻाल्हाइणु, हुनजा पुट अलाए कहिड़ी मंज़िल ते आहिनि, ॿाहिरि मुल्क में वेठा आहिनि, हिते वॾियुनि वॾियुनि पोस्टनि ते आहिनि, पर उन्हनि जे नाले सां केरु नालो कोन वठंदो आहे दादा हीउ फलाणो, पर चवंदा न तालबानी साहब जा पुट आहिनि। अहिड़नि महिनती कंदड़ जॾहिं इहो असांजो सरमायो जिन असांखे हिन मंज़िल ते पुॼाइण अलाह साईं जी मदद सां, पर उन्हनि जे हथनि में, उन्हनि खां सिखण में जेको इहो असांजो टाइम गुज़रियो उहो ॾाढो भलो टाइम हो। ऐं अहिड़ा उस्ताद जॾहिं वेंदा आहिनि त ॾुख न उहे हियूं ॾारे विझंदा आहिनि। नाज़रीन, तव्हां असांजे निहायत क़ाबिल एहतराम मान वारे साईं मोहतरम हाजी मोहम्मद अशरफ साहब, साबिक़ डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अहम तरीन हींअर टंडो मोहम्मद ख़ान जा जेके से रहनुमा, उनजूं तव्हां तइलीमी हवाले सां, सियासी हवाले सां, समाजी हवाले सां मोहबत भरियूं ॻाल्हियूं, उनजूं जेके से नसीहत वारी ॻाल्हियूं ऐं उस्तादनि जे हवाले सां ॾिनल जेको सबक़ आहिनि उनजे हवाले सां तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। इंशाअल्लाह आईंदे प्रोग्राम जे अंदरि वरी कंहिं नए महिमान सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। रशीद सुमेर खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत।